बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम नाज़रीन हमी किसी प्रोग्राम दी फ्रंट पेज आए हैं लाल निसार है मुसगत स्टूडियोज़ में मौजूद हैं सीनियर साफ़ी जी एम जमाली साहब अस्सलाम वालेकुम एंड वेलकम टू द शो। नाज़रीन जीअं तव्हांखे ख़बर आहे त समूरे पाकिस्तान में बरसात जी तबाहकारियूं थियूं, उन खां पोइ बरसात जो पाणी एतिरे हद ताईं वधी वियो जो ॿोॾि अची वई ऐं ॿोॾि जूं तबाहकारियूं असां सभिनी जे साम्हूं आहिनि। हीअ जेका ॿोॾि आई आहे इन्हनि माण्हुनि जी रहियल खुयल कमाईअ खे बि ॿोड़े छॾियो। उन खां अलावा हिन वक़्तु इन जा जेके रिपर्कशन्स आहिनि, जेके कॉन्सिक्वेंसिस आहिनि, इहे असांखे बाक़ाइदा तौर ते नज़र अचणु शुरू थी विया आहिनि। ऐं उहे कहिड़े फॉर्म में आहिनि? उहे बीमारियुनि जे फॉर्म में आहिनि। उहे जीअं अॻ में ॻाल्हि कई त जीअं माण्हुनि जी कमाई जेकी आहे उहा बि पाणीअ सां गॾु रुड़ी वई आहे, उन फॉर्म में बि आहिनि। ऐं हिन वक़्तु जेकी असीं चऊं त ॾाढी एमरजेंसी वारी सूरत हाल आहे, उहा बीमारियुनि जो जेको पखिड़िजणु आहे, जंहिंमें मलेरिया ऐं उन खां बि ख़तरनाक डेंगी ऐं ॿिए तरफ़ जेको आहे गैस्ट्रो ऐं ॿियो जेको आहे दमे जूं बीमारियूं बि जेके आहिनि मुसलसिल उन्हनि में वाध थींदी पई वञे। डेंगी जेको आहे ख़तरनाक हद ताईं फैलजंदो वञे पियो, पखिड़िजंदो वञे पियो। ऐं लोअर सिंध रूरल साइड जी ॻाल्हि कयूं त दमे जूं बीमारियूं, गैस्ट्रो जूं बीमारियूं आए ॾींहं असां ॾिसूं पिया त गैस्ट्रो जी बीमारियुनि में, गैस्ट्रो जे मरीज़नि में वाध थींदी पई वञे ऐं डेथ्स बि जेके आहिनि उहे जल्दी जल्दी उन में थींदियूं वञनि पियूं। ऐं ॿिए तरफ़ जेको आहे WHO नाज़रीन वर्ल्ड हेल्थ ऑर्गेनाइज़ेशन बाक़ाइदा तौर ते वॉर्न करे छॾियो आहे त पाकिस्तान में जेको ॿोॾि आई आहे, इन जी जेकी तबाहकारियूं आहिनि, इन जा जेके रिपर्कशन्स आहिनि, उहे असां चऊं त हिकिड़ी डिज़ीज़िस ऐं डेथ्स जी हिकु नई वेव अचण वारी आहे, हिकु नई लहर जंहिंमें सिर्फ़ु बीमारियूं ऐं मौत थींदी। सो इहा तमामु हिकु वॾी ॻाल्हि आहे, उन्हनि बि असांखे ख़बरदार करे छॾियो आहे। सो बहरहाल जमाली साहिबु मुंहिंजी तरफ़ां अचां पई त हीअ जेको आहे असांखे बाक़ाइदा तौर ते उन जा जेके रिपर्कशन्स आहिनि, आफ्टर इफेक्ट्स आहिनि ॿोॾि जा, उहे नज़र अचणु शुरू थी विया आहिनि। हॉस्पिटल्स में चयो वञे थो त आए ॾींहुं मरीज़ जेके आहिनि बुख़ार जी धाह सां, जिस्म में सूर जी धाह सां अचनि पिया। ऐं वॾी ॻाल्हि जेका असां प्रोग्राम में उन ते आवाज़ु उथारींदासीं उहा इहा त बेड्स कोन्हनि, खे हालत ख़राबु लॻी पई आहे, मरीज़नि में वाध आहे ऐं इंतिज़ामिया जेको आहे सिंध हुकूमत हेल्थ डिपार्टमेंट उहा असांखे नज़र न पई अचे। इनफैक्ट उहा डिनाए करे पई त अहिड़ी त का सूरत हाल ई कोन्हे, पैनिक वधी वियो आहे, जॾहिं त बेड्स ऐं सभु कुझु गुंजाइश वग़ैरह मौजूदु आहे। जॾहिं तव्हां पाण जमाली साहिब पंहिंजी अखियुनि सां ॾिसी आई आहियां त हालत तमामु ख़राबु लॻी पई आहे। को शक न आहे, जॾहिं सॼी सिंध में एतिरी वॾी तबाही थी आहे, अञा ताईं बि ज़ाहिर आहे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में पाणी बीठल आहे। ऐं असां त पहिरियों चयोसीं त हीअ जेको वेव हले पई, पहिरियों त हो त माण्हुनि खे ज़िंदगियुनि खे महफ़ूज़ कजे ऐं पाणी जी जेकी मींहनि ऐं सैलाब जे करे जेकी सूरत हाल हुई, उन में फ़ौरी तौर ते ज़ाहिर आहे माण्हुनि खे रेस्क्यू करणु जेको आहे उहो फस्ट स्टेप हुयो। पर उन वक़्तु बि असां चयोसीं त इन जा असुलु ख़तरनाक सूरत हाल त बाद में साबित थींदी जॾहिं हीउ पाणी सॼो निकिरी वेंदो। ऐं ज़ाहिर आहे त सिंध गवर्नमेंट जी एतिरी कैपेसिटी कान्हे जो एतिरी वॾी तइदाद में माण्हुनि खे हू रिलीफ प्रोवाइड करे सघे। त हाणे यकीननि जेके असांजी सॼी सिंध में हॉस्पिटल्स या क्लिनिक्स या जेके बि नंढा यूनिट्स हूंदा, ज़ाहिर आहे उनजी एॾी कैपेसिटी न हूंदी मुंहिंजे आइडिया जे मुताबिक़। बाक़ी त ज़ाहिर आहे टेक्निकल माण्हू हिन ते वधीक ॿुधाईंदा। पर हाणे इन क़िस्म जी जॾहिं इहे बीमारियूं जनमु वठनि थियूं त उन लाइ ज़ाहिर आहे वाफ़िर मिक़दार में इक्विपमेंट्स खपनि, दवाऊं खपनि, पैरामेडिक जो स्टाफ खपे, डॉक्टर्स खपनि। हाणे सिंध हुकूमत जे लाइ ज़ाहिर आहे इहो हाणे चैलेंज त सिंध हुकूमत जे लाइ हाणे शुरू थियो आहे, जेको असां चवंदा हुआसीं त हींअर त कुझु बि कान्हे, छो जो उन वक़्तु एमरजेंसी सूरत हाल ई सिर्फ़ु माण्हुनि खे बचाइणो प्रायोरिटी हुई। त अल्हम्दुलिल्लाह मां सम्झां थो काफ़ी हद ताईं उन में अचीवमेंट थी ऐं एॾी वॾी तबाही जे बावजूदु बि एतिरो वॾो जानी नुक़सानु न थियो जेको माण्हुनि खे अंदाज़ो हुयो। पर हाणे हे जेके बीमारियूं आहिनि, ॾिसो 600 त मां सम्झां थो त जेकॾहिं तव्हां सॼी सिंध जी हॉस्पिटलनि जो रोज़ जो डेटा वठो त एतिरियूं इन खां वधीक बल्कि तव्हांखे मुख़्तलिफ़ मतिलबु ज़ाहिर आहे ॾिसो जॾहिं एतिरी पॉपुलेशन वधे पई त एतिरी उन हिसाब सां ज़ाहिर आहे पॉपुलेशन घटि बि थींदी आहे। पर जेतिरी वॾी तबाही हुई मां सम्झां थो त 600 जानूं त उन में कुझु बि न हो। जंहिं हवाले सां असां फुटेजिस ॾिसी रहियासीं, पाणी जो भाव ॾिसी रहियासीं, तेज़ मींहनि जी सूरत हाल ॾिसी रहियासीं, वरी मुख़्तलिफ़ जॻहनि तां जॾहिं कट लॻाइणा पिया ऐं उन्हनि ॻोठनि में जेके सवें सवें ॻोठ मुतासिर थिया, त मां सम्झां थो मुंहिंजी पंहिंजी राय जे मुताबिक़ त तमामु वॾी तबाही जेको आहे उहो रुकिजी वई। बाक़ी हाणे इहा आहे ज़ाहिर आहे हेल्थ जो हिकिड़ो वॾो इशू आहे जेके गवर्नमेंट लाइ वॾो चैलेंज आहे, उनखे ज़ाहिर आहे गवर्नमेंट इन हवाले सां असांखे जेको आहे वीडियो लिंक जे डॉक्टर मुमताज़ अली बलोच जमाली साहब असां सां गॾु जेको आहे वीडियो लिंक ते मौजूदु आहिनि, जेके चीफ ऑफ ह्यूमैनिटेरियन डॉक्टर्स आहिनि ऐं डाउ यूनिवर्सिटी हॉस्पिटल जी एमरजेंसी जा हेड आहिनि, इंचार्ज आहिनि। डॉक्टर साहब अस्सलाम वालेकुम एंड वेलकम टू द शो। डॉक्टर साहब ॿुधाइजो, तव्हां जेको आहे हिकु वन ऑफ द बेस्ट हॉस्पिटल्स ऑफ पाकिस्तान उनखे तव्हां लीड कयो पिया
पिया, उनजी एमरजेंसी खे हेड कयो पिया, उते रोज़ाना अवां छा सूरत हाल ॾिसो पिया, छा ही जेके दाहूं अचनि पियूं, ख़बरूं अचनि पियूं त गुंजाइश जेको आहे अस्पतालनि मां घटिजी वई आहे, ही बोर्ड खां बाद में जेके रेपरकशन्स असांखे नज़र अचनि था तमामु ख़तरनाक आहिनि, जेके डेंगी, मलेरिया, गैस्ट्रो जहिड़ियूं बीमारियूं वधी वियूं आहिनि, त रोज़ाना तव्हां छा एमरजेंसी जा जेको आहे हाल ॾिसो पिया? थैंक यू वेरी मच। अवां जेके ख़बर आहे त हर साल मानसून खां पोइ मलेरिया ऐं डेंगी जा केसिस वधंदा आहिनि। हिन साल त बरसातूं बि तमामु घणी पयूं आहिनि, सैलाब बि आयो आहे, उन हवाले सां ही केसिस तमामु घणा वधी विया आहिनि, मलेरिया डेंगी। हिन वक़्तु जेको हॉस्पिटल्स असां ॾिसूं था त असांजे हॉस्पिटल ते 200 टाइम्स मोर लोड आहे डेंगी ऐं मलेरिया जे केसिस जो, ऐं माण्हू परेशान आहिनि। डेंगी ॿुधंदे ई परेशान था थियनि, हॉस्पिटल था कनि त दाख़िल थींदासीं, दाख़िल न थींदा, उनजा प्लेटलेट डाउन थींदा या कॉम्प्लिकेशंस थींदा त एडमिट कंदा आहियूं, पर केसिस तमामु घणा आहिनि। जेके बि वॾा हॉस्पिटल अथनि हुनखे लोड तमामु घणो आहे। इन खां अलावा हर घर जो आउं त चवंदुसि त हर फैमिली मेंबर डेंगी ऐं मलेरिया में मुब्तला आहे। हालात हाणे इहे पहुचा। ठीकु आहे, सही आहे, यानी त लोड जेको आहे 200 टाइम्स जमाली साहब ॿुधाइनि पिया त वधी वियो आहे, त पुछा मैनेज तव्हां त चलो हिकिड़ी डाउ जी असीं जमाली साहब जेकॾहिं ॻाल्हि कयूं त साफ़ सुथरी थोरी घणी हॉस्पिटल ॿियनि हॉस्पिटल जे बनिस्बत नज़र ईंदी आहे, पर जीअं असीं सिविल हॉस्पिटल जी ॻाल्हि कयूं या जिना जी ॻाल्हि कयूं उते बि लोड ऑलरेडी रूटीन में ई तमामु घणो हूंदो आहे, वरी जॾहिं हीअ सूरत हाल अची वई आहे त उते केतिरो वधी चुको हूंदो? डॉक्टर साहब तव्हां इन बारे में छा चवंदा? लोड तमामु घणो वधी चुको आहे। जेके केसिस असां वटि रेफर थी करे अचनि था उहे मुख़्तलिफ़ हॉस्पिटल्स खां अचनि था, इहो ई था ॿुधाइनि त बेड कोन मिलियो असांखे, ऐं बेड खां अलावा जेके डेंगी जा पेशेंट आहिनि उन्हनि खे प्लेटलेट अरेंज करण में बि वॾो मसइलो थो थिए। जेतिरा पेशेंट एडमिटेड आहिनि, किन खे बेड मिले थो, किन खे नथो मिले, जेके सीरियस आहिनि ब्लड अरेंज बि ॾाढो मुश्किल सां थो थिए। त असांजी त इहा अपील थींदी गवर्नमेंट खे त को प्रिवेंशन जो प्रोग्राम शुरू कनि, को आगाही जो प्रोग्राम शुरू कनि, को स्प्रे कयो वञे। फौरी तौर ते प्रिवेंशन जे हवाले सां छा करणु खपे? जीअं ई जेको आहे मरीज़ खे ख़बर पवे थी त हू डेंगी सां डिटेक्ट थी वियो आहे त छा फौरन ई एमरजेंसी अचणु खपे या उनजो इलाज घर में बि थी सघे पियो? ऐं ॿियो हिकिड़ी मिथ आहे या जेको आहे इलाज आहे, पपीते जा पन जेके आहिनि खाइण छा लाज़िम आहिनि डेंगी में? इहो बि जेको आहे असीं चाहियूं था त प्रोग्राम जे तवसुल सां असां हिकु माण्हुनि खे बि आगाह करे वठूं अवां जे ज़रिए। जी, असां वटि बदकिस्मती आहे त जेके बि मिथ आहिनि या जेके पाड़े में ॿुधाईंदा आहिनि, के मिट माइट ॿुधाईंदा आहिनि, उन ते अमल कंदा आहिनि। जेको असांखे मिथ पेशेंट अचनि था, पपीते जा पन बि खाईंदा अचनि, मानी बंदि था कनि, व्यंजन बि मना आहे, उन्हनि खे मना था कनि त वेझो बि न, मानी बि न खाओ ऐं पन पीअनि था। हाणे जेको केसिस ॾिठा विया आहिनि त ऑलरेडी जेको डेंगी ऐं मलेरिया जा पेशेंट्स आहिनि उन्हनि खे वॉमिटिंग थींदी आहे, डिहाइड्रेशन थी वेंदी आहे, जंहिंजे करे नमकियात जी पाणी जी कमी थींदी आहे, पेट में सूर थींदो, बुख न लॻंदी। हाणे जब पपीते जा पन पीअनि था त उन्हनि खे लूज़ मोशन था शुरू थी वञनि, पेट सूर थो शुरू थी वञे, त डिहाइड्रेशन वधी थी वञे, पेशेंट शॉक में थो हलियो वञे। त इहो बिल्कुलु मुनासिबु न आहे त पाण डायरेक्ट वञी करे पपीते जा पन पीजनि, पंहिंजे डॉक्टर सां राब्तो कनि। IV फ्लूइड आहे, ट्रीटमेंट आहे, पैरासिटामोल आहे, उहा वठणी आहे। तमामु बि शॉर्ट थी वियूं आहिनि। आख़िरी सवाल तव्हां खां मां कंदसि त जेको आहे तव्हां हाणे लोअर सिंध में रूरल एरियाज़ में बि विया हुयव, उते तव्हां छा हालत ॾिठी मरीज़नि जी बीमारियुनि जे हवाले सां? जेको UAE जी ताउन सां अवां कैंप बि लॻाई, उते छा हालत ॾिठी अवां? थोरो क्विकली ऐं कंसाइज़ली हिन ते जेको आहे ॿुधाए वठिजो। ठीकु आहे, हॉस्पिटल मुख़्तलिफ़ बलूचिस्तान में बि लॻाई आहे, सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में बि लॻाई आहे। हाणे असां सागर जे क़रीब वियासीं, जंहिंमें रोड जे ॿिन्ही पासनि खां पाणी हो ऐं जेके आहिनि माण्हू वीचारा झुगनि में रोड साइड पिया रहनि। असां हुते वञी करे उन्हनि जो टेस्ट बि कयोसीं, ऐं उन टेस्ट जेको कयोसीं, हर 10 मां 6 जेके पेशेंट आहे उहे मलेरिया पॉज़िटिव आहे। त तमामु घणो मोर देन 50% मलेरिया केसिस आहिनि। डेंगी उन घटि आहे, डेंगी कराची में वधीक आहे, पर डेंगी मलेरिया केसिस घणा, गैस्ट्रो जा केसिस तमामु घणा, छाती जो इंफेक्शन, खंघि नज़ले ज़ुकाम ॿारनि जो तमामु घणो आहे ऐं तमामु घणो नुक़सानु थियो आहे। ओके डॉक्टर साहब, थैंक यू सो मच, तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां टाइम कढियो ऐं काफ़ी थोरे टाइम में जमाली साहब अहम ॻाल्हियूं असांखे डॉक्टर साहब ॿुधायव त 200 टाइम्स वधीक लोड वधी वियो आहे हॉस्पिटल्स ते। ऐं ॿियो जेको आहे डेंगी में जमाली साहब अवां बि ॾिठो हूंदो अक्सर करे त पपीते जा पन फ़ौरन माण्हू जेको आहे हिकु सॉल्यूशन ॾियणु शुरू थी वेंदा आहिनि, पर दैट इज़ नॉट एक्चुअली अ सॉल्यूशन। उहो तव्हांखे वधीक डिहाइड्रेट थो करे। तव्हां पाण जेको आहे डॉक्टर साहब जे ज़बानी इहा शइ ॿुधी वरिती। सो बहरहाल डॉक्टर सां मशवरो करणु तमामु ज़रूरी आहे। जमाली साहब 200 टाइम्स वधीक लोड वधी वियो आहे। कोई शक न आहे त जॾहिं पाणी मुख़्तलिफ़ इलाइक़नि में अञा ताईं बीठल आहे। सही। ऐं हे जेको डॉक्टर साहब सुठी इतला ॾिनी त डाउ मेडिकल जे थ्रू न सिर्फ़ु सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बल्कि बलूचिस्तान जे इलाइक़नि में बि हिननि कैंप्स लॻाया आहिनि।
तव्हां ॾिसो नेक नियती सां त हुकूमत पंहिंजो इहो फ़र्ज़ु पूरो करे सघे थी त मुख़्तलिफ़ जॻहनि ते कैंप्स लॻाए मुख़्तलिफ़ जॻहनि ते ट्रीटमेंट करण जी कोशिशि करे, पर जॾहिं डिज़ास्टर वॾो थी वञे ऐं तमामु घणा माण्हू मुतासिर हुजनि त ज़ाहिर आहे हर हॉस्पिटल जी पंहिंजी हिकिड़ी कैपेसिटी आहे ऐं डेली बेसिस ते बि त ज़ाहिर आहे मरीज़ ईंदा हूंदा उन्हनि हॉस्पिटल में ऐं हीअ वरी एक्सेस लोड जेको आहे उन्हनि हॉस्पिटल्स ते पइजी वियो आहे। पर हिन शइ जे लाइ इन लाइ तयारी त न हुई न। ॾिसो पाण सिंध हुकूमत जी सॼी काबीना, वफ़ाक़ी हुकूमत, वज़ीर आज़म पाकिस्तान इहे सभु चई रहिया त असांखे एतिरो अंदाज़ो ई कान हुयो त एतिरो वॾो डिज़ास्टर थींदो। त हाणे हिकु रफ आइडिया मुताबिक़ छो जो मुख़्तलिफ़ फिगर्स अची रहिया आहिनि, को चए थो त 1.5 करोड़ माण्हू मुतासिर थिया आहिनि, को चए थो 3 करोड़ माण्हू मुतासिर थिया आहिनि। हाणे असांजो ज़ाहिर आहे जेको आहे जेके बि मुख़्तलिफ़ फिगर्स अचनि थियूं, जेकॾहिं उन्हनि जी बुनियाद ते असां ॻाल्हि कयूं त जेकॾहिं 1.5 करोड़ ई असां पकड़ियूं, उनखे मिनिमम कयूं, 3 करोड़ ते न वञूं त 1.5 करोड़ बि अस्पताल 1.5 करोड़ माण्हुनि खे बि रिलीफ पहुचाइण को मज़ाक़ त न आहिनि। हाणे ज़ाहिर आहे हुकूमत जो जेको वस आहे उहो इहो ई आहे त मुख़्तलिफ़ जॻहनि ते एक्स्ट्रा कैंप्स लॻाया वञनि जेकॾहिं हॉस्पिटल्स में गुंजाइश नाहे, पर उनखां सभ खां बेस्ट इलाजु इहो आहे त फौरी तौर ते, छो जो हिन वक़्तु डेंगी ऐं मलेरिया ई हिकिड़ो वॾो मुसीबत बणियल आहे माण्हुनि जे लाइ, त जेकॾहिं उनजा फौरी तौर ते जीअं डॉक्टर साहब बि फरमायो त स्प्रे जेको आहे उहो कयो वञे हर जॻह ते ऐं प्रॉपर तरीक़े सां स्प्रे कयो वञे। इन पाणी जो जेको आहे स्प्रे करे छॾींदा आहिनि हिते मुख़्तलिफ़ इदारा। इहा असांजी बदकिस्मती आहे त इदारा जा जेके ऑफिसर आहिनि उन्हनि खे ख़ौफ़ ख़ुदा न हूंदो आहे ऐं जॾहिं हुकूमत तव्हांखे पैसा बि ॾिए पई, बजट बि रिलीज़ करे पई, त प्रॉपर जेकी दवा आहे उन स्प्रे में विझी उहा करणु घुरिजे ऐं फौरी तौर ते सॼी सिंध जे कुंड कुड़छ में स्प्रे जे अमल खे तेज़ करणु घुरिजे जीअं वध खां वधि जेको आहे असां हिन मर्ज़ मां पंहिंजी जान छॾायूं ऐं जेके बि माण्हू उन जा मुतासिर थी रहिया आहिनि उन्हनि खे जेको आहे को रिलीफ मिली सघे, छो जो इहा इंतिहाई हिकिड़ी ख़तरनाक सूरत हाल आहे। जीअं तव्हां WHO जी रिपोर्ट बि ॿुधाई, यकीनन हुननि इहा रिपोर्ट पब्लिश कई आहे ऐं चयो आहे त तमामु डिज़ास्टर जेको आहे इहो पाकिस्तान में हिन वक़्तु थी सघे थो। त हाणे हुकूमत सिंध ऐं वफ़ाक़ी हुकूमत ॿिन्ही जी ज़िमेदारी आहे त न सिर्फ़ु सिंध में बल्कि मुल्क जे तमामु हिसनि में जेके जेके मुतासिर थिया आहिनि ख़ासि तौर ते उन्हनि में त फौरी तौर ते स्प्रे जो अमल फौरी तौर ते कयो वञे, प्लस जेके इहे मलेरिया ऐं डेंगी सां मुतलिक़ दवाऊं आहिनि उन्हनि खे उन्हनि जी मौजूदगी खे यकीनी बणायो वञे, छो जो काफ़ी इलाइक़नि में इहे बि इतलात आहिनि त शायदि दवाऊं हुते नापैद थी वियूं आहिनि। ऐं टियों जेको डॉक्टर साहब हींअर अपील कई, तमामु बेस्ट ॻाल्हि आहे जेकी हींअर डॉक्टर साहब कई, त खून जी बि जेको आहे कमी थी वई आहे, मुख़्तलिफ़ खून जो बोतलूं जेको आहे हॉस्पिटल्स में न मिली रहियूं आहिनि, त उन लाइ बि असां बि अपील था कयूं आवाम खे त जेके उन्हनि जे भरिसां मुतलका हॉस्पिटल्स आहिनि उते वञी पंहिंजे खून जा अतिया कनि त जीअं मुतासिर माण्हुनि खे इमीडिएट जेको आहे उहो फ़राहमी थी सघे। ज़ाहिर आहे हाणे खून जेको आहे प्रोवाइड करणु हुकूमत जी त एॾो वस जी ॻाल्हि न आहे, पर हिन में आवाम खे पंहिंजो हिसो विझणो पवंदो ऐं आवाम खे जेको आहे पाण जेके बि मुतलका अस्पतालूं आहिनि उते वञी उहे ब्लड डोनेट कनि त जीअं मुतासिर माण्हुनि जी हुन में मदद थी सघे। सही, वफ़ाक़ी वज़ीर ख़ुर्शीद शाह फरमाइनि था त जेकी असांजी आलमी मदद आहे उहा न हुअणु बराबरि आहे, सो दुनिया खे अॻिते अचणु खपे। अॼु बि जेको आहे चीन ऐलान कयो आहे त हुननि 100 मिलियन यॉन्स जेके आहिनि पाकिस्तान जे लाइ हुननि अनाउंस कया आहिनि, त छा इमदाद सां मसइला भला हल थींदा? जो असीं बाक़ाइदा हिकिड़ो ॾिसूं था उनजी बि अलॻि वेव आहे इमदाद वठण जी बि, त डू यू थिंक जमाली साहब त हीअ हिकु सुठो क़दम खणी रही आहे, सही करे रही आहे, पैसनि सां मसइलो हल थींदो? इमदाद जो जेको अमल आहे न मां नथो सम्झां त चीन पैसा ॾींदो, चीन बि ज़ाहिर आहे मुतलका साज़ो सामान ई ॾींदो ऐं चीन कॾहिं बि डायरेक्ट पैसा न ॾींदो आहे सवाइ उहो जेको रिज़र्व में तव्हां $3 बिलियन उन जा इमदाद हूंदी आहे। उहा बेसिकली उहो मुख़्तलिफ़ शयुनि जे मद में हूंदी आहे, ज़ाहिर आहे रक़म ॿुधाई वेंदी आहे त हेतिरी रक़म ताईं जी ही शयूं सामान मिलंदो। बेसिकली ॾिसो जेतिरी बि दुनिया हींअर मदद करे रही आहे, ज़ाहिर आहे जेतिरो वॾो डिज़ास्टर थियो आहे उनजे मुक़ाबले में त जीअं असां पहिरियों चवंदासीं ऐं माण्हू गवर्नमेंट खे जे लाइ चवंदा हुआ त असां चवंदा हुआसीं त भई गवर्नमेंट ऑफ सिंध वटि न त एतिरो बजट आहे, न हुननि जी एतिरी कैपेसिटी आहे। दुनिया जा मुख़्तलिफ़ मुल्क असांखे दुनिया जे हर मुल्क खे ख़ासि तौर ते UAE खे, सऊदी खे, इनफैक्ट अमेरिका खे, बरतानिया खे ऐं चाइना खे जितां जितां बि इमदाद मिली आहे, ज़ाहिर आहे असांखे उन्हनि जो शुक्रियो अदा करणु घुरिजे त उन्हनि हिन ॾुखे वक़्त में पाकिस्तान जो जेतिरी बि पंहिंजे हिसाब सां इमदाद कई आहे, पर ज़ाहिर आहे इहा इमदाद नाकाफ़ी आहे, हिन में को शक कान्हे। जॾहिं नुक़साननि जो खातो $बिलियंस जो लॻायो वञे त उते ज़ाहिर आहे त इहा इमदाद जेका आहे उहा न हुजण जे बराबरि ई हूंदी आहे।
पर बहरहाल ज़ाहिर दुनिया जे मुल्कनि जी मर्ज़ी आहे त उहो पंहिंजी मर्ज़ी सां जेतिरी बि तव्हांजी इमदाद कनि। अल्टीमेटली त असांजी हुकूमत जी इहा ज़िमेदारी आहे त माण्हुनि खे उन्हनि खे रिलीफ ॾियणो पवंदो। पहिरियों मरहलो असांजो गुज़री वियो आहे, हाणे जेको ॿोॾ खां ॿिया ख़तरा हुआ उहे टरी चुका आहिनि। हाणे आहे बेसिकली माण्हुनि खे बीमारियुनि खां बचाइणु ऐं हुननि खे वरी रिहेबिलिटेट करणु। त ज़ाहिर आहे इहे वॾा चैलेंज आहिनि, इहा का मामूली ॻाल्हि न आहे। साहब उन हवाले सां जेकर असीं ॻाल्हि कयूं त LBOD सिम नाले जी ॻाल्हि कयूं या हकरो ढोरो जी, त उन में त लाॻी थो चाड़ बरक़रार आहे ऐं किथे उन शइ जी हिमायत पई कई वञे, उन सबबु जेको आहे एहतिजाज बि जारी आहिनि। या FP बंदि जी ॻाल्हि कयूं, सुप्रियो बंदि, सिम शाखनि ऐं वाहन खे जेके लॻंदड़ घारा आहिनि उहे अञा ताईं बंदि न थिया आहिनि। सो पाणी जो जेको घेरो आहे उहो अञा ताईं बरक़रार आहे। ॾिसो, इहो पाणी निकिरण में टाइम लॻंदो आहे ऐं जेके जिन नालनि जी या सिम नालनि जी तव्हां ॻाल्हि था कयो या जिन शाख़ुनि जी, ज़ाहिर आहे उन में पाणी जी हिकिड़ी कैपेसिटी हुई, उहा आहिस्ता आहिस्ता पंहिंजी मंज़िल ॾांहुं वेंदी। पर ज़ाहिर आहे हिन में टाइम लॻंदो हूंदो, पाणी घुमी फिरी, छो जो मुख़्तलिफ़ जॻहनि ते पाणी तव्हां ऑलरेडी कट हणी डिस्चार्ज करे चुका आहियो, त ज़ाहिर आहे उहो वरी वापसि जॾहिं उन्हनि नालनि में जे थ्रू ई वञिणो आहे न, त उहो दरिया में ईंदो, दरिया खां पोइ वरी समुंड में वेंदो। त बहरहाल उहो हिकिड़ो प्रोसीजर आहे उन में। पर जेको असांखे ॿोॾ जो ख़तरो हो ऐं ॿियनि मुख़्तलिफ़ वॾनि शहरनि जे ॿुॾण जो ख़तरो हुयो, असां हिन वक़्तु उहा ॻाल्हि करे रहियासीं त उहा घटि में घटि जेको आहे शइ नॉर्मलाइज़ थी वई आहे। बाक़ी हाणे जेके मुख़्तलिफ़ इलाइक़नि में ऑलरेडी पाणी निकिरी चुको आहे, वरी उनखे वापसि दरिया जे रुख खां खणी अचण में ज़ाहिर आहे थोरो सो टाइम त लॻंदो अञा। पर उहो हिकदमि जेको ॿोॾ जो ख़तरो हुयो उहो त हाणे पूरे सिंध में कंहिं बि जॻह ते ख़ैर न रहियो आहे। पर जेको वॾो डिज़ास्टर इहो बीमारियुनि जो आहे ऐं वरी माण्हुनि खे रिहेबिलिटेट करण जो आहे, त इहो तमामु वॾो हिकिड़ो चैलेंज आहे जेको को 15 ॾींहं महीने जी ॻाल्हि कान्हे जो माण्हुनि खे रिलीफ हुकूमत ॾेई सघे थी। हिन में टाइम लॻंदो ऐं इहा चैलेंज आहे जंहिंखे कीअं रिहेबिलिट कंदा, उन ते हाणे त अञा बि मां सम्झां थो त एक्यूरेट डेटा त कंहिं वटि बि कान्हे, अञा हिन में टाइम लॻंदो। जॾहिं जेके कुझु इलाइक़नि में पाणी आहे, पाणी अञा प्रॉपर पंहिंजी जॻहनि तां पंहिंजो रस्तो वठी निकिरंदो, उन खां पोइ इहो अमल जेको आहे शुरू थींदो सही अंग अखरनि जो त केतिरे शोबे में केतिरो नुक़सानु थियो आहे। त हाणे जेको आहे फ़िलहाल त इहो ई आहे त छो जो हीअ बीमारियुनि जी हिकिड़ी वबा फैली रही आहे, त वरी हाणे सेकेंड चैलेंज मां सम्झां थो सिंध हुकूमत ऐं बल्कि फेडरल हुकूमत ऐं चइनी सूबनि जे लाइ, ॿिनि सूबनि में त बहरहाल PTI जी हुकूमत रुगो जलसनि में बिज़ी आहे, पर सभिनी जॻहनि ते तव्हांखे पहिरियों माण्हुनि जो एक्चुअल अंग अखर करे उन्हनि जी प्रॉपर्टी जो लॉस, उन्हनि जी फसलुनि जो लॉस, इहे शयूं में अञा टाइम लॻंदो। टिल जो हिन वक़्तु जेके बीमारियुनि जी वबा फैलिजी रही आहे इन खे कंट्रोल करिणो आहे। सेकेंड चैलेंज सभ खां वॾो इहो ई आहे त जेके बीमारियूं फैलिजी चुकियूं आहिनि इन्हनि खे कीअं कंट्रोल कजे ऐं माण्हुनि जी वरी उहा ई साॻी ॻाल्हि त पहिरियों उन्हनि जी जान खे कीअं बचाइजे ऐं उन्हनि जे रिहेबिलिटेशन त बाद में थींदी, जॾहिं ज़िंदा हूंदा माण्हू त ज़ाहिर उन्हनि जी रिहेबिलिटेशन बि थींदी। त हिन वक़्तु जेको सभ खां वॾो चैलेंज आहे उहो इहो ई आहे त माण्हुनि खे जानूं बचाइण जे लाइ इमीडिएट बुनियादनि ते मुतलका दवाऊं, मुतलका इक्विपमेंट, पैरामेडिक जो स्टाफ ऐं ॿियो जेको बि साज़ो सामान आहे उहो कीअं पहुचाइजे। ज़ाहिर आहे तमामु वॾो चैलेंज आहे। ॾिसो, हिकु त शॉर्टेज जॾहिं बि रसद ऐं तलब जो ख़बर दुनिया जो निज़ाम आहे, त हाणे को बि इन हद ताईं ज़ाहिर आहे तयारु न हो त इन क़िस्म सां एॾियूं वॾियूं बीमारियूं फैलंदियूं। ऐं जीअं तव्हां ॾिठो त डेंगी हर साल जॾहिं बि इन क़िस्म जो मौसम तब्दील थींदो आहे ऐं साफ़ु पाणी में ज़ाहिर आहे उहो पैदा थींदो आहे। हींअर त जॻह जॻह ते साफ़ु पाणी बीठल आहे, त जॻह जॻह ते ज़ाहिर आहे डेंगी पैदा थी रहियो आहे। अहिड़े तरीक़े सां मच्छर जे करे जेको मलेरिया बुख़ार आहे उन में बि, छो जो मच्छरनि जी हिकिड़ी बोतान आहे जॻह जॻह ते, हर जॻह ते। इहे सिर्फ़ु असां पंहिंजे सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि समेत कराची जी जेके असां ॻाल्हि कयूं त हिन वक़्तु कराची मेगा सिटी आहे, ज़ाहिर आहे उतां जूं बि सभु अस्पतालूं डेंगी जे मर्ज़ खां जेको आहे माण्हुनि सां भरियूं पियूं आहिनि। त अहिड़े तरीक़े सां ॿाराणियुनि में त अञा वधीक वस्त सूरत हाल आहे न। त ज़ाहिर आहे इहो हिकिड़ो बहरहाल इहो ॾुखियो वक़्तु आहे सिंध ते ऐं ॿियनि सूबनि में बि ज़ाहिर आहे। त अलाह साईं रहम करे, हुकूमत खे खपे त इन तरफ़ फ़ौरन फोकस करे ऐं जेकॾहिं हेल्थ डिपार्टमेंट कंहिं जॻह ते कोताही करे थो त ज़ाहिर आहे पोइ हुकूमत जे ज़िमेदारनि जो इहो कमु आहे त उन ते सख़्ती कनि ऐं वधि खां वधि जेको आहे माण्हुनि ताईं पहुचनि ऐं इन बीमारियुनि मां। पर सभ खां अॻु में मां सम्झां थो त असांखे डिस्ट्रिक्ट एडमिनिस्ट्रेशन खे सरगर्म करिणो पवंदो त हू स्प्रे जे कम खे तेज़ खां तेज़ करे, त जीअं जेके बि मच्छर पैदा थी रहिया आहिनि फ़िलहाल उन्हनि खे त जेको आहे उहो ख़तमु करे इन बीमारी खे रोकिजे, कंट्रोल कजे। छो जो जेकॾहिं वधंदी वेंदी त पोइ ज़ाहिर आहे डिज़ास्टर वधी वेंदो ऐं नुक़सानु जेको आहे तमामु घणो थी वेंदो। हाणे जेकी बि डिस्ट्रिक्ट मैनेजमेंट जंहिं ज़िले जी आहे, तालुके जी आहे, उनखे खपे त इंसानी हमदर्दी जी बुनियाद ते ई
ऐं पंहिंजा फ़र्ज़ सही तरीक़े सां अंजाम ॾियनि ऐं स्प्रे जे अमल खे तमामु घणो पखेड़नि त जीअं इन ते कंट्रोल करे सघिजे। ऐं ज़ाहिर आहे अल्टीमेटली ज़िमेदारी हुकूमत जी थिए थी त ज़ाहिर आहे आवाम जी जान ऐं माल जी ज़िमेदारी हुकूमत जो अवलीन फ़र्ज़ु आहे, उनखे पंहिंजो फ़र्ज़ु अदा करणु घुरिजे। जमाली साहब, बोर्ड सबब जेको आहे फसल बि जेको आहे वॾे पैमाने ताईं तबाह थी चुको आहे, तक़रीबन 90% जेकॾहिं असीं चऊं त ग़लति न रहंदो। काफ़ी वफ़ाक़ी वज़ीर बि इहो जेको आहे चई रहिया आहिनि। अच्छा, हिते जेको आहे वफ़ाक़ी वज़ीर ख़ुर्शीद शाह साहब मां कल्ह ॿुधी रहियसि, हुननि हिकु तजवीज़ ॾिनी आहे, आई डोंट नो हू उन शइ ते इम्प्लीमेंट कराए सघंदा या न। हुननि चयो आहे त हारियुनि खे जेको आहे मुफ़्त ॿिज ऐं भाण ॾियणु खपे। ॾियणु घुरिजे न। ॾिसो हिन वक़्तु जेकी सूरत हाल आहे, अञा बि माण्हुनि जी ज़ाहिर आहे ज़मीननि में जेके ज़रई ज़मीनूं आहिनि उते पाणी बीठल आहे। ख़ुर्शीद शाह साहब पर मिनिस्ट्री आहे त छा इहा ॻाल्हि अॻिते ताईं नथा पहुचाए सघनि, एतिरो हक़ नथा वठाए सघनि, ॾेई सघनि हारियुनि खे, एतिरो फैसिलिटेट न पिया करे सघनि उन्हनि खे। न, ॿई शयूं जेके आहिनि उहे ज़ाहिर आहे हुकूमत त इन्हनि खे न ठाहींदी आहे न। असां वटि जेकी आहे उनजी प्रोडक्शन एतिरी आहे कान, त ज़ाहिर अल्टीमेटली तव्हांखे इहे शयूं ॿाहिरां घुराइणियूं आहिनि ऐं ज़ाहिर आहे उन ते वॾो नाणो ख़र्चु थींदो। हींअर त असांखे रोड रस्ता ठाहिण लाइ पैसा न आहिनि, यानी स्प्रे जे लाइ जेको आहे उहो अञा ताईं माण्हू रड़ियूं था कनि, स्प्रे हाणे हिकिड़ी जनरल ॻाल्हि आहे त एतिरो ॿिज ऐं एतिरो भाण जेको आहे कीअं हुकूमत अरेंज करे हिननि खे ॾेई सघे थी। पर जेकॾहिं हुन अपील कई आहे त सुठी ॻाल्हि आहे। बहरहाल हुकूमत जो वफ़ाक़ी वज़ीर आहे ऐं हुकूमत जो ई कमु आहे। जेकॾहिं हुननि जी एतिरी कैपेसिटी आहे ऐं माण्हुनि खे उहो इन हद ताईं करे सघनि था त इहा सुठी ॻाल्हि आहे। उन सां माण्हुनि खे तमामु घणो रिलीफ बि महसूसु थींदो ऐं माण्हुनि खे ज़ाहिर आहे हिन वक़्तु जेके तबाह थी विया आहिनि, उन्हनि जूं पुराणियूं उहे ई फसलूं तबाह थी वियूं आहिनि, हुननि वटि पैसो कान्हे त वरी हू ॿियूं शयूं वठनि। पर हिन वक़्तु जेको सभ खां प्रायोरिटी जो कमु उहो इहो ई आहे त हिन बीमारियुनि ते कंहिं तरीक़े सां कंट्रोल कजे। छो जो माण्हू ज़िंदा हूंदा त ॾिसो इहे फसलूं बि लॻंदियूं, इहे वरी रिहेबिलिटेट बि थींदा। पहिरियों जेको फोकस हिन वक़्तु जेको हुजणु घुरिजे उहो इहो ई आहे त माण्हुनि खे ज़िंदा बचाइण जे लाइ सभ खां पहिरीं प्रायोरिटी ते कमु करणु घुरिजे। उन खां पोइ इहे बरलावार, छो जो इहो मरहलो आहे, इन में मां पहिरियों बि चयो त इन में टाइम लॻंदो। इमीडिएट जेको आहे हाणे इहो आहे त तव्हां पाणी ऐं मींहं खां जेको उनजी तबाहकारियुनि खां माण्हुनि जे काफ़ी हद ताईं बचाइण में कामयाबु थिया आहियो। हाणे उन्हनि खे बीमारियुनि खां बचाइण जेको आहे उहो तव्हां जो फोकस हुजणु घुरिजे। उन खां पोइ टियों मरहलो आहे उनजी रिहेबिलिटेशन। पोइ उन्हनि जी पहिरियों माण्हुनि जे घरनि जी रिहेबिलिटेशन आहे, उन खां पोइ ज़ाहिर आहे उन्हनि जी ज़रात जी रिहेबिलिटेशन आहे। छो जो ज़ाहिर आहे ज़रात हूंदी त तव्हां तरक़ी बि कंदा, खाईंदा पीअंदा बि ऐं तव्हां ते लोड घटि पवंदो। जेकॾहिं ज़रात न हूंदी त एतिरी 8-10 करोड़ हाणे ज़ाहिर आहे सिंध जी आबादी आहे, उनखे त हर माण्हू खे त रिलीफ न ॾेई सघिबो न। उहो रिलीफ ईअं ई मिलंदो आहे त तव्हां इंडस्ट्रीज़ खे बहितर कयो, तव्हां एग्रीकल्चर खे बहितर कयो त जीअं मवाक़िया मिलनि रोज़गार जा बि माण्हुनि खे। ऐं जीअं ई एग्रीकल्चर जेकॾहिं असां उनखे बहितर करण में कामयाबु थी था वञूं त नेक्स्ट जेको वॾो बहिरान अचिणो आहे उहो खाइण पीअण वारो, उन में बि असां काफ़ी हद ताईं मुंहुं ॾेई सघंदासीं। ऐं जेकॾहिं एग्रीकल्चर जी बि रिहेबिलिटेशन जल्दी न कयूं त वरी नेक्स्ट कुझु महीननि खां पोइ तव्हां ॾिसंदा त खाध खुराक जी जेको आहे किलत जो सुवाल अची वेंदो आहे, प्रॉब्लम्स थींदा। त बहरहाल हींअर हुकूमत जो फोकस माण्हुनि जी ज़िंदगियूं बचाइणु हुजणु घुरिजे। जिते जिते स्प्रे जी ज़रूरत आहे उते स्प्रे कनि, जिते जिते मुतलका दवाउनि जी फ्राहमी जी ज़रूरत आहे उते दवाऊं फ्राहम कनि। उन खां पोइ वरी ॿियनि अॻिले जेको ॿाहिरनि मुल्कनि मां इमदादी सामान अचे पियो, जीअं तुर्की जेको आहे सभ खां पहिरियों फराहम कयो, UAE मां जेको आहे कुझु सामान आयो, त हीअ उन्हनि जूं जेके आहिनि असीं चऊं त डिटेल्स जेके आहिनि उहो सामान केॾांहुं पियो वञे, किथे पहुचे पियो, छा अव्हां जी नज़र मां इहे शयूं गुज़रियूं आहिनि जेकॾहिं तव्हां शेयर करे सघो कुझु या मूंखे तव्हां करेक्ट करे सघो। इहे जेको बि ॿाहिरां ख़ासि तौर ते जेकी इमदाद अचे पई उहा NDMA जे थ्रू थी अचे, त उन सां सिंध हुकूमत जो फ़िलहाल जेको आहे वास्तो कान्हे, उन सां वास्तो कान्हे, बल्कि कंहिं बि सूबाई हुकूमत जो उन सां को तालुक़ु न आहे। उहो डायरेक्टली फ़ौज जी निगरानी में नेवी जी रक़म जो उन सां वास्तो कान्हे। हिननि खे NDMA खे इमदादी सामान उन्हनि खे मिली रहियो आहे मुख़्तलिफ़ शेप में। यकीनन काफ़ी हद ताईं उन्हनि डेटा जारी कयो आहे ऐं उन्हनि ॿुधायो आहे त लखें बैग्स जेके आहिनि उहे तक़सीम करे चुका आहिनि, टेंट तक़सीम करे चुका आहिनि। कुझु सिटियूं जेकॾहिं तव्हां फुटेज ॾिसंदा हुजो त UAE जे तरफ़ां बि टेंट सिटीज़ ठाही वियूं आहिनि। कुझु ज़िलनि में सिंध जे असां जेकॾहिं ख़ासि ॻाल्हि कयूं त 4-5 ज़िलनि में टेंट सिटीज़ क़ाइमु थी चुका आहिनि, जिते ज़ाहिर आहे पहिरियों मरहलो त इहो हो न त माण्हुनि खे पकल मानी जे इमीडिएट फ्राहमी ज़रूरी हुई जेकी सिंध गवर्नमेंट करे रही हुई। उन खां पोइ जेके फ़िलाई इदारा हुआ ज़ाहिर आहे उहे बि पंहिंजे लेवल ते करे रहिया हुआ। हाणे हीउ जेको इमदादी सामान आहे, मां जीअं पहिरियों बि चयो त ज़ाहिर आहे ट्रांसपोर्टेशन में टाइम लॻंदो आहे, त उहो हाणे उन्हनि जी आमद जो सिलसिलो तेज़ी सां जारी आहे। ऐं काफ़ी हद ताईं NDMA जेको आहे उहो पाण में मुश्तरका सूबाई हुकूमतनि सां गॾिजी करे इन्हनि शयुनि जी तरसील जो अमल हाणे शुरू करे छॾियो आहे। त काफ़ी इलाइक़नि में तरसील जो अमल मुकमिल थियो आहे, पर छो जो डिज़ास्टर तमामु वॾो आहे ऐं सामान तमामु घटि आहे, त जेकी बि उहो प्रायोरिटी मुनासिबु NDMA वारा सम्झनि था
जिते जिते उन्हनि खे वर्स्ट सिचुएशन जी रिपोर्ट मिली रही आहे त पहिरियों मरहले ते हू उते वञी रहिया आहिनि ऐं प्रॉपर डेटा त NDMA वारा तक़रीबन रोज़ जी बुनियाद ते पंहिंजो जारी कंदा आहिनि पर इहा हिकिड़ी सुठी ॻाल्हि आहे त सूबनि जीअं ख़ासि तौर ते सिंध सूबे ऐं वफ़ाक़ जो पाण में सुठो कोऑर्डिनेशन आहे ऐं अॼु बि CM मुराद अली शाह वटि जंहिं वक़्तु असां प्रोग्राम करे रहिया आहियूं हिकिड़ो इजलास हली रहियो आहे जंहिंमें वफ़ाक़ी वज़ीर आयल आहिनि उते जेको आहे रिहेबिलिटेशन जे मवासिलात जे निज़ाम जे ज़राअत जे निज़ाम खे हिते सैलाब जी तबाहियुनि जे मामलनि ते ऐं सैलाब मुतासिरीन जी बहाली जे मामलनि ते हिन वक़्तु जे कुझु फ़ैसिला थी रहिया आहिनि जेके सिंध हुकूमत ऐं वफ़ाक़ी हुकूमत गॾिजी करे रही आहे मां सम्झां थो त बहितरी जा फ़ैसिला हूंदा पर एतिरी जल्दी जेकॾहिं को माण्हू सम्झंदा त उन्हनि खे रिलीफ प्रॉपर मिलंदो त मां नथो सम्झां मिली सघंदो पहिरियों मरलो इहो ई हो त उन्हनि 25,000 बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जे थ्रू ॾिना त जीअं इमीडिएट माण्हुनि खे मिलनि उन खां पोइ 2 लाख रुपया जेके जिन जी डेथ थी चुकी आहे उन्हनि जे लाइ सिंध गवर्नमेंट अनाउंस कयल आहे पर ज़ाहिर आहे उन में बि थोरो टाइम लॻंदो त एक्यूरेट डेटा हाणे वरी इहो हेल्थ जो जेको सभ खां वॾो चैलेंज अची वियो आहे ज़ाहिर आहे इन क़िस्म जा जॾहिं बि डिज़ास्टर्स ईंदा आहिनि त उन खां पोइ मुख़्तलिफ़ शोबनि में तव्हांखे चैलेंजिस खे मुंहुं ॾियणो पवंदो आहे त पहिरियों चैलेंज तव्हांजो गुज़री वियो आहे हाणे ही हेल्थ जे हवाले सां ॿियो चैलेंज आहे जॾहिं इन चैलेंज मां बि तव्हां सुरखुरू थी वेंदा त पोइ जेको आहे रिहेबिलिटेशन ऐं ज़राअत ते मां सम्झां थो ऐं मवासिलात जेको असांजो निज़ाम तबाह थियो आहे उन ते फोकस पर कमाई जे हवाले सां जमाली साहब जीअं हिन वक़्तु फसल तबाह थी वियो आहे त माण्हुनि जे लाइ कमाइण जे लाइ कुझु कोन्हे त हू पंहिंजो ज़रियो छा बणाईंदा त ज़ाहिर आहे हू जेको आहे हुकूमत जी तरफ़ ई निहारनि पिया अच्छा सो बहरहाल असीं इन हवाले सां बि ॻाल्हि कंदासीं ज़रूरु प्रोग्राम में अञा वधीक छो त हीउ मौज़ू अहिड़ो आहे सूरत हाल अहिड़ी आहे जमाली साहब थोरो सियासत खे बि असीं डिस्कस करे वठूं पिया ऐं ॿियूं जेके ख़बरूं हलनि पियूं त जमाली साहब नए आर्मी चीफ जी तक़रीरी जो मुआमरो जेको आहे उहो एतिरो डिस्कस छो पियो थिए छा उनखे पोलिटिसाइज़ कयो पियो वञे छा उनखे सियासी रंग ॾिनो पियो वञे त जीअं काल्ह तव्हां ॾिठो त वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ साहब जेके नवाज़ शरीफ़ सां हुननि मुलाक़ात कई वरी ख़बरूं ई हलनि पियूं त हुननि जेको आहे इहो फोकस हुयो हुननि जे मिलण जो आर्मी चीफ साहब जी जेको तक़रीरी जो मामलो आहे इहो डिस्कशन रहियो उन्हनि ॿिन्हिनि जे दरमियान ॾिसो आर्मी चीफ जी तक़रीरी जो त हिकिड़ो सिंपल फार्मूलो आहे जॾहिं खां पाकिस्तान ठहियो आहे उहो ई फार्मूलो आहे जंहिं फार्मूले जे तहत आर्मी चीफ तैनात थींदा रहिया आहिनि हाणे मुसीबत इहा ई आहे त इमरान ख़ान साहब खे हर शइ खे मुतनाज़ा बनाइण जी जेको आहे न उहो हुन कोशिशि कई आहे ऐं हुन जो वस नथो हले त कहिड़े तरीक़े सां पाकिस्तान डिफॉल्ट थी वञे ऐं हर उहिदो यानी चाहे उहा अदलिया हुजे अदलिया मां सम्झां थो हिन जे ख़िलाफ़ु त को फ़ैसिलो ई कान ॾिनो हुयो बेनज़ीर भुट्टो जे ख़िलाफ़ु फ़ैसिला ॾिसो भुट्टे साहब जे ख़िलाफ़ु फ़ैसिला ॾिसो आसिफ़ ज़रदारी जे ख़िलाफ़ु फ़ैसिला ॾिसो नवाज़ शरीफ़ जे ख़िलाफ़ु फ़ैसिला ॾिसो मरियम नवाज़ ख्वाजा आसिफ़ शाहिद खाकान अब्बासी उन्हनि जे ख़िलाफ़ु जेकॾहिं अदालतनि जा तव्हां फ़ैसिला ॾिसो त हैरान थियो ऐं हिन लाॾे खे त अञा ताईं हुननि कुझु कयो ई कान्हे पर जॾहिं हिकिड़ो रुॻो सुप्रीम कोर्ट पार्लियामेंट में जॾहिं हे सुप्रीम कोर्ट जी हिदायत जे बावजूदि इलेक्शन न पिया कराइणु चाहिनि त राति जो 12 बजे खुली त उनखां पोइ हिननि वावेला मचाए छॾियो अहिड़े तरीक़े सां आर्मी चीफ भई तूं पंहिंजी वज़ारत उज़मा जी कुर्सी खे न संभाले सघे ऐं क़ानूनी तरीक़े सां आइनी तरीक़े सां तुंहिंजे ख़िलाफ़ु वोट ऑफ नो कॉन्फिडेंस आयो आहे त हाणे जेको बि सिटिंग वज़ीर आज़म हूंदो ज़ाहिर आहे हुनजी प्रोग्रेटिव आहे त हू अॻिले आर्मी चीफ खे लॻाए पर हिन ॼाणी वञी हुनखे मुतनाज़ा बणाए छॾियो छो जो हीअ ज़ाहिर आहे हिन जी ख़्वाहिश त इहा ई आहे न त सुप्रीम कोर्ट जा जज बि हिन जा मर्ज़ी जा हुजनि आर्मी जा जेके कोर कमांडर्स आहिनि जनरल आहिनि उहे बि हिन जी मर्ज़ी जा हुजनि यानी मीडिया बि हिन जी मर्ज़ी जो हुजे इंसानी हुकूकनि जूं जेके तंज़ीमूं आहिनि उहे बि हिन जी मर्ज़ी सां हलनि त हीअ त हिकिड़ो सिविलियन रूप में फौरी चूंडुनि जी ॻाल्हि कनि था पर जॾहिं त वफ़ाक़ी हुकूमत चए थी जेके चूंडूं आहिनि पंहिंजे टाइम ते ई थींदियूं उन सां गॾोगॾु इमरान ख़ान साहब जी एक्टिविटी जेको आहे इमदाद वठण वारो सिलसिलो बि जारी आहे $1 लाख जेको आहे बार बार उहो चई रहियो आहे पहिरियों हुन कुझु ॾींहं अॻु में चयो त 11 अरब रुपया जमा थी चुका आहिनि वरी हिकिड़ी ॿी उन टेलीथोन जो जेको आहे मुज़ाहिरो फरमायो त हाणे 11 अरब जेकॾहिं मिलिया आहिनि त इन्हनि खे इहा शर्म त चढ़णु घुरिजे न त KP में बलूचिस्तान में पंजाब में हिननि जी हुकूमत आहे त हिननि जा लीडर चलो ही पाण जलसा थो कंदो हुते हिन जा लीडर ई वञनि हा मक़ामी माण्हुनि वटि जेके वीचारा मुतासिर थिया ऐं 11 अरब जेकॾहिं आया आहिनि बकोल इन्हनि जे त पोइ उहो ॿुधाइनि न त कहिड़े पंहिंजे उन सैलाब जे मुतासिरीन ते ख़र्चु कनि था या किथे को 1 रुपयो बि ॾिनो अथऊं त हीअ त सिर्फ़ु जमा थिया आहिनि त हीअ वरी जॾहिं हुनजो गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान खे खपे त हिन जो पूरो ऑडिट कनि त हिन नाले ते जेकॾहिं हिननि इहे वरिता आहिनि त हीअ वरी त न जेको आहे हीअ पंहिंजे जलसनि जुलूसनि ऐं जेकी सोशल मीडिया जी हिननि जी कैंपेन हली रही आहे उन ते ई ख़र्चु करे रहिया आहिनि सैलाब मुतासिरीन जा पैसा हिननि जी हिननि खे ऑडिट करणु घुरिजे या हिननि खे पाण खे अख़लाक़ी तौर ते ॿुधाइणु घुरिजे न त भई मुतासिरीन जे लाइ असां पैसा वरिता आहिनि त असां हिननि ज़िलनि या हिननि सूबनि जे अवाम में इहा कहिड़े तरीक़े सां ॾेई रहिया आहियूं त हीअ सिर्फ़ु ज़बानी जमा ख़र्ची जो लीडर आहिनि ऐं अफ़सोस जी ॻाल्हि आहे त
पाकिस्तान जे हर शोबे खे हर इदारे खे मुतनाज़ा बणाए छॾियो आहे ऐं इन खां अॻु में कॾहिं पाकिस्तान में ईअं कोन थियो आहे हर ॿिनि अच्छा टिनि इमदाद सालनि में जमाली साहब हुकूमतूं पीटीआई जे ईंदियूं पारां बि त वेंदियूं ॾिनी वञे पई न राशन बैग्स वग़ैरह उभराइनि पिया पीटीआई जी जेकर असीं सिंध में ॻाल्हि कयूं त कुझु ॾिठियूं आहिनि काफ़ी क्लिप्स मुख़्तलिफ़ डिस्ट्रिक्ट्स में ज़िलनि में तालुकनि में वञी रहिया आहिनि पीटीआई लीडर्स ऐं उते ॾेई रहिया आहिनि बाक़ी ॾिसो, जेको टेलीथॉन जे ज़रिए इमदाद जमा थिए थी त छा ही उन मां ई हासिलु कयो पियो सोशल मीडिया ते हिननि जे ॿिनि टिनि लीडरनि जा उहे नज़र अची रहिया त को सुजुकी ऐं डाटसन में जेको आहे 2-3 बैग उन्हनि भरियल हुआ न न ट्रक्स में हुयूं पाण ॾिठियूं 20 ट्रक्स जेके हिननि जो कुझु ॾिनी उनजी जेकॾहिं तव्हां फुटेज ॾिसो त 2 ट्रकनि जो बि सामान कान हो ऐं 20 ट्रक चलो 20 ट्रक असां चऊं था ॾिनूं भई तव्हां दावा था कयो 11 अरब रुपया सैलाब मुतासिरनि खे तव्हांखे मिलिया आहिनि सही ऐं वरी टी टेलीफोन थोन जेको आहे तव्हां हींअर कई आहे त उन में बाज़ारि वरी बकुल तव्हांजे लाइ ॿुधाईंदो त घणा उन में मिलिया आहिनि त इहे 11-12 अरब रुपया इमीडिएट छो जो हिन वक़्तु आवाम खे इमीडिएट मदद जी ज़रूरत आहे न हाणे तव्हां इमीडिएट पोइ ॿुधायो न त तव्हां पंजाब जे कहिड़े इलाइक़े में के पी जे कहिड़े इलाइक़े में सिंध जे कहिड़े इलाइक़े में या बलूचिस्तान जे कहिड़े इलाइक़े में माण्हुनि खे छा ॾिनो आहे तमामु ज़रूरी आहे जमाली साहब प्रोग्राम में आख़िरी ख़बर शामिल कंदा हलूं था त कमाई खां वधीक जेको आहे गाॾीअ ते ख़र्चो थिए पियो पेट्रोल में अञा का जेको आहे असांखे नज़र कोन आयो आहे त को रिलीफ मिलियो हुजे अवाम खे एक्सपेक्टेड आहे ऐं ॿियो बिजली जे हवाले सां बि मुफ्ता इस्माइल साहब नाणे वारा वज़ीर जेके आहिनि उन्हनि हिकु अनाउंसमेंट कई आहे त बिजली अक्टूबर ताईं सस्ती थी वेंदी ॾिसो अलाह करे सस्ती थी वञे मूंखे बाज़ारि न लॻी रहियो आहे छो जो हिन वक़्तु जेके मसइला आहिनि जेकॾहिं ही पेट्रोल ऐं बिजली जी क़ीमतनि खे घटि कंदा त IMF सां तव्हांजो हिकिड़ो एग्रीमेंट आहे जेको इमरान ख़ान हुकूमत करे चुकी आहे ऐं जेकॾहिं तव्हां IMF सां इमरान हुकूमत जे कयल एग्रीमेंट खे जारी न रखंदा त उन जा वरी रिपकशन्स तमामु ख़तरनाक साबित थींदा त मां नथो सम्झां वीचारा आवाम खे आसिरो ॾेई सघनि था पर प्रैक्टिकली 2-4 रुपया हेठि मथे करणु कोई थोरो वॾो रिलीफ न हूंदो आहे त आवाम खे ऐं हिन हुकूमत जे वस में बि न आहे जो आवाम खे थोरो रिलीफ ॾेई सघे जेकी सची ॻाल्हि आहे छो जो पाकिस्तान जी जेकी इकनॉमी जी सूरतहाल आहे उहा इन शइ जी इजाज़त तव्हांखे कान ॾींदी जो तव्हां कंहिं बि फील्ड में पब्लिक खे को वॾो रिलीफ ॾेई सघो त हे जेकॾहिं कणक जी मद में रिलीफ नथा ॾेई सघनि हिकिड़ी जनरल ॻाल्हि आहे जेको अटो यानी की जेकी नेसेसिटी आहे हर माण्हू जी जॾहिं तव्हां सिर्फ़ु उन फील्ड में हिकिड़ी फील्ड में आवाम खे रिलीफ नथा ॾेई सघो त पोइ तव्हां कीअं जेको आहे बिजली में या जेको आहे तव्हां पेट्रोल में या कंहिं ॿिए शइ में रिलीफ ॾींदा हिकिड़ी अकुल जी बि ॻाल्हि आहे अटो जेको आहे तमामु अॻियां वञी चुको आहे उनजा क़ीमत ॾिसो ग़रीब माण्हू खां ऐं अञा बि जेकॾहिं वक़्त ते ॿाहिरां या त न आयो अटो जो कोई दावाऊं करे रहिया आहिनि त असां घुराए रहिया आहियूं कुझु टेंडर्स पास्को वारनि बि कया आहिनि कुझु शायदि हिननि घुराई बि आहे त प्रॉपर डिस्ट्रीब्यूशन जेसिताणी तव्हां न कंदव तेसिताणी हाणे रेट जेको आहे जेके ज़ख़ीरा अंदोज़ आहिनि मुनाफ़ा ख़ोर आहिनि जिन खे ख़ौफ़ ख़ुदा न आहे उहे हिन मौजूदा मौक़े जो फ़ाइदो वठी हाणे इमरान ख़ान खे इहा त ख़बर ई त कराची में अटे जे किले चवण जे बजाए त उहो लीटर जेको आहे 100 रुपए 125 रुपए में फ़र्क़ु थी रहियो आहे पर हुनखे इहा ख़बर न हुई त पंजाब में ऐं KP में घणो फ़र्क़ु थी रहियो आहे त मसइलो इहो आहे न त ॿिए ते तनक़ीद करणु भई हिन मौक़े ते इन क़िस्म जी तनक़ीद न कर या त तव्हांजे सूबे में जेको तव्हां चओ आहे त अॼु 50 रुपयो असांजे सूबे में मिली रहियो आहे ऐं सिंध में ज़ुल्म थी रहियो आहे त सभु चवनि भई तव्हांजे पंहिंजे सूबे में इन खां वधीक महांगो मिली रहियो आहे जिते एॾी तबाही कान थी आहे सिंध त बिल्कुलु तबाह बर्बाद थी वियो आहे प्रोग्राम जो टाइम बि ख़तमु थी चुको आहे तव्हां जेके ॻाल्हि कयूं राइटली पॉइंट आउट कयो त तव्हां जॾहिं कणिक वारी शइ में अटे वारी शइ में रिलीफ नथा फ़राहम करे सघो त असां पेट्रोल ऐं बिजली में कीअं कयूं ऐं ॿियो नाज़रीन बोर जे सबबु तबाहकारियूं बीमारियुनि जी सूरत में जारी आहिनि असीं दुआ करे सघूं था ॿियो हुकूमत वक़्तु जेके आहिनि उन्हनि खे बि पंहिंजा सही वारा क़दम खणणु खपनि त जीअं करंट जेको चैलेंज आहे उन जंहिंखे मुंहुं ॾेई रहिया आहिनि उन्हनि खे सही तरीक़े सां मुंहुं ॾेई सघनि सो प्रोग्राम जो फीडबैक ज़रूरु ॾींदा अल्लाह हाफ़िज़।